दिल कुर्बान, इस पे जान भी कुर्बान है। जैकबाबाद में पाकिस्तान के 73 जश्न आज़ादी के मौके ते खानगी तालीमी इदारे विक्टर पब्लिक स्कूल पारा प्रिंसिपल ब्रोनर बी न्यूटन टोनी की मेज़बानी हेठ स्कूल में एक पुरवकार तकरीब जो एहतमाम किया वियो। तकरीब में इंतजामिया पारा ADC 1 और ADC 2 शिरकत कई, जड॒हिं त तकरीब में हिंदू, सिख, ईसाई और मुसलमानन समेत हर मकतब फ़िक्र से ताल्लुक़ रखंदड़ शहर के मौजूद शख्सियतन स्कूल के मेल तोड़े फीमेल उस्तादन और शागिर्दन वडे अंग में शिरकत कई, जड॒हिं त तकरीब में मुख्तलिफ मजहबन के माण्हुनि नुमाइंदगी करे कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना वारे इन कौल के सच्चो साबित कयो त हिन मुल्क में कंहिं भी रंग, नस्ल या मजहब जा माण्हू आज़ाद मुल्क जी आज़ादी से रही सकन था। चंड ऐं तारे वारे साए झंडे ऐं सभिनी सूबनि जी सकाफ़ती लिबास पहिरियल ॿारनि ख़ाका पेश कया ऐं पाकिस्तानी मिली नग़मनि ते मुख़्तलिफ़ सूबनि जी सकाफ़ती झूमरियूं पातियूं। तकरीब में शरीक मेहमाननि ऐं ख़ाका पेश कंदड़ ॿारनि जो चवणु हो त 14 अगस्त असां आज़ादी जो ॾींहुं आहे, असां आज़ाद हूं, असां पुरजोश ऐं ख़ुशी सां इहो जश्न मल्हायो आहे पंहिंजे स्कूल में ऐं इंशाअल्लाह असां अॻिते मल्हाईंदा रहंदासीं। 14 अगस्त आहे असांजो जेको आहे आज़ादी जो ॾियारो आहे, इन जे करे असां इहो मल्हायूं था ऐं इन ॾियारे खे असां जेको आहे दिलि जान सां मल्हाईंदा आहियूं। छा जेका इहे असांजा मौक़ा आहिनि, इहे असांजा जेको आहे माना वॾा असांजी आज़ादी जीअं क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना असांजे लाइ मुल्क आज़ादु करे वियो, असां ॾेखारींदा आहियूं त हिन ॾींहं ते असांजे जेको आहे न वॾनि असांजे जेको आहे बुज़ुर्गनि वॾी महिनत ऐं जिदोजहद कई आहे इन वतन लाइ, इन मुल्क लाइ, ऐं असांजे मुल्क ईअं न आहे मिलियो। इहो 14 अगस्त जो ॾियारो आहे असांजी ख़ुशी जो ॾियारो। अॼु जे ॾींहं ते अॼु जेको आहे असां पंहिंजे मुल्क जी जेको आहे आज़ादी वॾे जोश ऐं गरोश सां जेको आहे मल्हाईसीं ऐं इन ॾींहं ते असां इहो बि सबक़ु ॾियणु चाहियोसीं, इहो ई लेसन ॾियणु चाहियोसीं त असांजी जॾहिं यकजहती हूंदी, सभु हुक्मरान, सियासतदान जेके बि अपोज़िशन में आहिनि, भले उहे हुकूमत साइड का आहिनि, जॾहिं उहे पाण में गॾिजी करे मुल्क जे कंहिं बि इशू ते या कंहिं मसइले ते ॻाल्हाईंदा तॾहिं उनजो हल निकिरी सघे थो। ऐं अॼु जेको असांजे ॿारनि जेको आहे क़ौमी नगमा ॻाए करे ऐं टेबलोज़, ड्रामास, मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ करे जेको आहे इहो पैगाम ॾिनो त असां कश्मीरी, सिंधी, पंजाबी, बलोची, बल्दी इहे सभु जेके गॾु आहियूं ऐं उन्हनि जी गॾु यकजहती हुजणी जेको आहे असांजे मुल्क जी मज़बूती जी अलामत आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं त सभिनी खे असांजे पूरे पाकिस्तान खे जैकाबाद जे अवाम खे ख़ुसूसी तौर ते 14 अगस्त जूं वाधायूं हुजनि ऐं जंहिं नमूने सां जैकाबाद जी अवाम अॼु जे पर्टिकुलर ॾींहं ते ॿाहिरि निकिरी आई त आई थिंक इट्स रियली कमेंडेबल। ऐं उनखां बाद में जेतिरे हद ताईं मुंहिंजे मैसेज जी ॻाल्हि आहे त मां अॻु में बि थोरो दोस्तनि सां ॻाल्हि कई त असांजो जेको मेन फोकस आहे, असांजो जेको मेन जेका असांजा स्टेक होल्डर्स आहिनि हिते, उहा असांजी नौजवान नस्ल आहे। हिते 70% अराउंड असांजी जेका आबादी आहे उहा नौजवान नस्ल आहे। त मुंहिंजो मैसेज बि पर्टिकुलरली जेको आहे नौजवान नस्ल जे लाइ आहे त पंहिंजे कंट्री सां जेको आहे उहा प्यार मुहबत कयो, बिकॉज़ वतन जो जेको हुब आहे उहो ईमान जो हिसो आहे। उनखां बाद में मुंहिंजो इहा ई मैसेज आहे त पंहिंजे जेको आहे तालीम खे ते सभिनी खां वधि फोकस कयो, छो जो जेके बि तव्हां ॾिसंदो दुनिया में जेके डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि उन्हनि जी डेवलपमेंट जी राज़ इहा आहे त उन्हनि पंहिंजे एजुकेशन खे सुधारियो, उन्हनि जी एजुकेशन सुधरण जे करे उहे मुल्क जेको आहे हिन महिल तव्हांखे सुपर पावर्स जेको आहे त उहे थींदे मिलंदा। सभ खां पहिरियों त मां जेकब न्यूज़ जो थोराए आहियां त हुननि असांखे ही लवकुशाही जो मौक़ो ॾिनो आहे त पाकिस्तान हिकिड़ो बहितरीनु मुल्क आहे ऐं असां हिन मुल्क खे असां हिकिड़ो मां सम्झां थो दुनिया में अहिड़ो मुल्क कोन आहे। मां पाण LVIP आहियां, मां इंटरनेशनल विज़िटर आहियां ऐं मां दुनिया घुमियल आहियां ऐं मां ॾिठो आहे त मुल्क पाकिस्तान जेको आहे अहिड़ो मुल्क दुनिया में न आहे। छाजे करे त पाकिस्तान में हर क़िस्म जो मौसम आहे, हर क़िस्म जा मिनरल्स आहिनि, हर क़िस्म जा असां वटि मेटल्स आहिनि ऐं हर क़िस्म जा जेका असां वटि गोल्ड आहे, असां वटि ब्रॉस आहे, असां वटि सिल्वर आहे, असां वटि जेको बि दुनिया में इस्तेमालु थींदड़ जेका बि मेटल्स आहिनि उहे असां वटि आहिनि। असां वटि माउंटेन ब्यूटी आहे, असां वटि हर क़िस्म जा फ्रूट आहिनि, हर क़िस्म जो असां वटि जेको आहे असांजी जेका अनाज आहे हुनजो जेको टेस्ट आहे बहितरीनु आहे ऐं मां सम्झां थो अहिड़ो मुल्क दुनिया में न आहे। हिन मुल्क खे जेको आहे मां सल्यूट पेश कयां थो ऐं हीउ मुल्क पाकिस्तान आहे ऐं हीउ पाक वतन आहे
ऐं हिन जो जेको आहे हिन जे लाइ कॾहिं बि मुंहिंजी जान जी भी ज़रूरत पवे त मां हिन खे ॾियण लाइ तयारु आहियां। पहले तो मैं सबको हैप्पी इंडिपेंडेंस डे विश करना चाहूँगी। ये दिन हमारे लिए बहुत अहम है, हमारे पाकिस्तान के लिए अहम है। इस दिन हमारे बुज़ुर्गों ने बहुत बड़ी कुर्बानियाँ दी थी, स्पेशली कायदे आज़म ने हमारे लिए बहुत बड़ी कुर्बानी दी है। हम उनके लिए दुआ करते हैं कि ऐसे लीडर हमारी ज़िंदगियों में और आएँ, हमारे मुल्क के लिए और आएँ। और जो ये ड्रेस डिफरेंट पहने हैं, इसका मकसद ये है कि हम सब पाकिस्तानी हैं, लेकिन हमारे बीच में जो सूबों का मुख्तलिफ वो है डिफरेंस है, उसको हम दिखाना चाहते हैं कि हम मुख्तलिफ प्रोविंसेस में भी रहकर एक पाकिस्तानी हैं। 14 अगस्त जे ॾींहं ते असांजो मुल्क भारत में आज़ाद थी हुई। पहिरें हिंदुस्तान ऐं पाकिस्तान हिकिड़ो मुल्क हुया, तंहिंजे करे असांजो मुल्क आज़ाद थियो ऐं असांजो मुल्क वॾी कुर्बानीनि सां आज़ाद थियो आहे। असांजे मुल्क खे कुर्बानी ॾियण, असांजा वॾा बुज़ुर्ग कुर्बानी ॾियण असांजे मुल्क खे आज़ाद कया आहिनि। हम एक आज़ाद कौम है और हम लोग एक ज़िंदा कौम है, और हम लोग जो हैं हम जितने भी बच्चे हैं, हमारे पास फैसिलिटीज़ हैं, हमारे पास इंस्टीट्यूट्स हैं, और जबकि हमारे जो लीडर्स हैं जितने भी, हम लोग जब एक लीडर बनते हैं, हम अपने आने वाली जनरेशन जब हम पॉलिटिशियंस बनते हैं, तो हमें अपने लिए एक अपना जो वेपन है वो एक इल्म को अपना वेपन बनाना है, और अपने इल्म को जो है एक अपना इतिहार बना के अब इस जंग में जाना है, और हमेशा इल्म को अपने आगे रखना है। जब हम एजुकेटेड रहेंगे तो हम अपने मुल्क को अच्छे से अच्छा लीड कर सकेंगे और हमारा अच्छे से अच्छा मुल्क चल सकेगा। जश्न आज़ादी जे मौके ते सॼे मुल्क में हर पासे ईद वारो समा हुजे थो। मासूम ॿारनि खां वेंदे पोढ़नि जी चेहरनि ते आज़ादी जी मुर्क हुजे थी। कैमरामैन सलीम बलोच सां गॾु नैन भट्टी, जैकब न्यूज़, जैकबाबाद।